सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिहि फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल इहतराम सादात-ए किराम, उलमाए किराम, हुफ़ाज़े उज़्ज़ाम, बिरादरान इस्लाम, इन मीलाद शरीफ दस्तार फ़ज़ीलत जे बाबरकत महफ़िल में मूं अमा जे अॻियां क़ुरान करीम जी आयत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंजे मुनासिबत सां मुख़्तसरन चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला तमां असांजी हाज़िरी क़बूल फ़रमाए। मोहतरम जनाब हाफ़िज़ अज़ीज़ुल्लाह साहब जन इन प्रोग्राम में अचण जे लाइ मदू कयो। मां उन्हनि जो मशकूर आहियां, उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो जो उन्हनि हिन ॻोठ जे मस्जिद में वेही क़ुरान करीम जे तालीम खे आम कंदे क़ुरान करीम जो हिकु हाफ़िज़ तैयार कयो आहे। यकीनन इहा उन्हनि जी कामयाबी आहे। अल्लाह ताला उन्हनि खे, उन्हनि जे मुंतज़मीन खे, मोहतमीन खे दुनिया ऐं आख़िरत में अजुर अता फ़रमाईंदो जो उन्हनि अज़ीम शान अंदाज़ में दीन मतीन जे ख़िदमत जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे। दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हिन मीलाद शरीफ़ जे महफ़िलनि जे इनेक़ाद जो असल मक़सद भी इहो ई हूंदो आहे त तव्हां ऐं असांजे अंदर में उहो पैगाम जाए गुज़ीन थिए, उहो पैगाम असांजे अंदर में मुकम्मल तरह सां अचे जेको अल्लाह जो पैगाम 14 सदियूं पहिरियां खणी मदीने वारा दुनिया ते तशरीफ़ फरमा थिया। यकीनन या तव्हां असांजी ख़ुशकिस्मती आहे जो अवां असां अॼु हिन जाइ ते हितां जे दोस्तनि जे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼे महफ़िल में मौजूद आहियूं। हीअ अवां असां हुज़ूर अलैहिस्सलाम जे आमद जो खुशी जो इज़हार कयूं था।
खुशी जा चंद किस्म होंदा हन। एकड़ी खुशी शख्सी होंदी आ, जाती खुशी होंदी आ, इनफिरादी खुशी होंदी आ, खानदानी खुशी होंदी आ, कबीलाई खुशी होंदी आ, कौमी खुशी होंदी आ, का इज्तिमाई होंदी आ, का आलमी खुशी होंदी आ। यकीनन हर खुशी सा जन जन जो ताल्लुक होंदो आ, तो वो खुशी जो दायरो ओतरो ज्यादा होंदो आ। अगर शख्सी के खुशी हासिल थी तो ये उनजे शख्सियत उनजे जात ताई गाल बदल होंदी। अगर घरोली खुशी आ, कंहिंजे घर में पुट जाओ ज़ाहिरा उनजे भाइरनि खे उनजी ॿी औलाद खे खुशी थींदी, उनजो दायरो घर ताईं महदूद हूंदो। काहिड़ी खुशी हूंदी आहे जेका खानदानी तौर ते सुञाती वेंदी आहे, पूरे खानदान में खुशीअ जी लहर अची वेंदी आहे, का पूरे कबीले में खुशी जी लहर अची वेंदी आहे, का इलाइके जे अंदर खुशी जी लहर अची वेंदी आहे, का क़ौमी सतह ते मुल्की सतह ते को अहिड़ो कम थींदो आहे जो पूरी कौम में खुशी जी लहर अची वेंदी आहे। दुनिया जे अंदर खुशी अची वेंदी आहे, को अहिड़ो वाक़ियो रूनमा थींदो आहे। मदीने वारे जो मीलाद हो आहे, या का शख्सी खुशी सिर्फ ना है, इनफिरादी सिर्फ ना है, सिर्फ इलाइका ही ना है, सिर्फ मक्के वारन जे ला ना है, एक सिर्फ एक खानदानी खुशी ना है, सिर्फ कबीलाई ना है, सिर्फ कौमी ना है, सिर्फ कहीं हिकड़े आलम ताईं महदूद ना है। खुदा जेतरा भी जहानन जा किस्म पैदा फरमाया आहिनि, मदीने वारे जो मीलाद सभिनी जे लाइ खुशीअ जो बास आहे। अगर अवां मौजूद आयो तो सुभान अल्लाह दा जाओ, जोर सां वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। हकीकत इहा आहे मुंहिंजी तबियत बिल्कुलु ठीकु कान हुई। हाफ़िज़ साहब सां वाइदो हो, ऐं ज़्यादा उनजे लाइ दलील ॾियण जी ज़रूरत बि न आहे। मूंखे हिन जाइ ते हिन टाइम ते केनूना लॻी पई आहे। हाफ़िज़ साहब सां वाइदो हो, मां आयुसि त बि लेटी पियुसि अची, त जेसीं ताईं प्रोग्राम अॻिते वधे आख़िर में वञी मां पंहिंजी हाज़िरी नोट करायां थो। चंद मिंटनि जी ॻाल्हि आहे। मां हाफ़िज़ साहब खे ॿुधायो त केतिरी मूंखे तकीर करणी आहे। हुननि खुलियो टाइम ॾिनो, तव्हांजी मर्ज़ी, खड़ी तव्हां 5 मिंट ॻाल्हायो, पर हलो ॻाल्हायो। बहरहाल 5 मिंट त कोन थींदा, मथे ही थींदा, पर ज्यादा तकीर लंबी चौड़ी भी कान होंदी। दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, त जेतरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी खुशी आहे पूरी दुनिया में, इन जे लाइ तो हुजूर जो अचण रुगो मक्के वारनि जे लाइ ना है, अरब जे लाइ रुगो ना है। हुजूर अलैहि सलाम जो अचण कई खास इलाइके जे लाइ ना है। हुजूर पाण फरमायो आहे, हदीस शरीफ में ईंदो आहे, नबी करीम अलैहि सलाम फरमाइनि था, अल्लाह ताला जेके भी नबी दुनिया में मबूस फरमाया, हर नबी जेको दुनिया में आयो वो खास कहीं न कहीं कौम जो नबी हो, इलाइके जो नबी हो। पर पाण फरमाइनि था, मां कहीं कौम जो न, मां कहीं इलाइके जो न, मां पूरी खल्क जो अल्लाह जो नबी रसूल थी आयो आहियां। हुजूर जी नुबुवत आम आहे, रिसालत आम आहे, रहमत आम आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी शान अज़मत पूरी दुनिया जे लाइ आहे। तंहिंजे करे हुजूर जे मीलाद जे मथां ख़ुशी बि पूरी दुनिया खे आहे। निसार तेरी चहल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल। मुफ्ती अहमद यार खान नईमी चयो आहे। अवां ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ कयां थो। नाराज़ त कोन था थियो न? अगर केरु नाराज़ थींदो त हुनजी मर्ज़ी आहे। असां कंहिंखे न को धक्को था हणूं, न को गार था ॾियूं, न को घटि वधि था ॻाल्हायूं। असांजी अक़ीदत आहे, उनजो इज़हार कयूं था। तव्हां बि त इज़हार कयो था, सोशल मीडिया ते वेठा आहियो, कलाकनि जा कलाक मगज़मारी था कयो, असांजे मथां एतिराज़ था कयो, मीलाद था कनि, झंडा था हणनि, जुलूस था कढनि। ख़र्च असांजो, कोशिश असांजी, मेहनत असांजी, ढोर असां कोहूं, देगियूं असांजो, चांवर असांजा, पाणी असांजो, पचायूं असां,
पेट जो सूर हुननि खे सचो था चऊं त भक्ता फिको जी घटि वधि था ॻाल्हाइनि हाणे जेतिरी मां अलाह से पनाह में रखे को बि सुन्नी आलम घटि वधि कोन ॻाल्हाईंदो को बि कंहिंखे गार कोन ॾींदो ज़रूरत ई कोन्हे गार उहो ॾींदो आहे जंहिं वटि दलील कोन हूंदो आहे आले सुन्नत वटि क़ुरान मां बि दलील आहे त हदीस मां बि दलील आहे असां को जाहिलनि जो गारियूं ॾींदासीं जाहिलनि जो कमु हूंदो आहे गार गंद करणु पर हा जीअं तव्हां वेही करे ख़ल्क़ ख़ुदा खे उबतियूं सुबतियूं ॿुधाईंदा आहियो असां उबती सुबती कोन ॿुधाईंदा आहियूं असां हक़ हक़ीक़त पंहिंजे अवाम खे ॿुधाईंदा आहियूं सुभान अल्लाह निसार तेरी चहल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल निसार तेरी चहल पहल पर हजारों ईद रबीउल अव्वल सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं अब सभी सुभान अल्लाह चओ लंगर बिल्कुल तैयार आहे देगियूं हलन पयूं ठरणो कोन ईंदासीं न तव्हां न ठरो गरम थियो ज़ोर सां सुभान अल्लाह 14 सदियूं पहिरियां साईं जो जॾहिं मीलाद थियो न मके में त शैतान मथे में धूड़ विधी चेलन पुछियो त गुरु ख़ैरदा आहे छा थियो आहे छा वरी चई छा थियो आहे छा तव्हांखे ॿुधायां मूं वारी महिनत सभु ज़ाया थी वई कहिड़ी जे मूं ॾाढी महिनत कई कंदुसि बि सही पर हिन उम्मत खे बख़्शिराइण वारो हिन उम्मत जो आख़िरी नबी अची चुको आहे तॾहिं तो मथे में धूड़ विझां बसि इशारो सम्झो 14 सदियूं पहिरियां उनरड़ियूं कयूं हाणे जीअं मीलाद शुरू थियो त सोशल मीडिया ते क्लिपूं बि वठ मुलान शुरू थी वई मीलाद कंदा हीअं कंदा झंडा हणंदा फलाणो कंदा असां तव्हांखे ॿियो कोन था चऊं यादगिरो था ॼाणायूं त 14 सदियूं पहिरियां हुन हमरा विरड़ियूं कयूं हाणे वरी हर साल उहो तव्हां साॻे हमरा वारी हुआ किरत कंदा पिया अचो त जीअं थो चंड ॾेखारिजे जीअं थो मीलाद जो महीनो अचे त तीअं तव्हांजो दाहूं शुरू लॻियूं पयूं आहिनि आवाज़े तव्हां दाहूं कंदा त तव्हां भली दाहूं कंदा रहो असां मदीने वारे जो मीलाद मल्हाईंदा अल्लाह ताला फरमायो कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन ज़ोर सां सुभान अल्लाह चओ अल्लाह ताला फरमायो महबूब तू फरमाए त अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जे रहमत खुशी जो इज़हार कल हुव खैरुम मिम्मा यजमऊन यो जमा करण खां भलो आहे अल्लाह ताला जो वॾे में वॾो फज़ल मदीने वारे जी आमद रसूलुल्लाह जो मीलाद हुज़ूर जो अचण अल्लाह जी वॾे में वॾी रहमत आहे तंहिंजे करे तमाम असां अहले सुन्नत व जमात वारा 12 महीना आम तरह ऐं रबीउल अव्वल जे महीने में वरी ख़ासि तरह मुस्तफ़ा जो मीलाद कंदा रहंदा आहियूं अब हिन असांजे बर्रे सगीर में 200 साल खां मथे अरसो गुज़री चुको आहे इमाम आरिफीन हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात खे चओ सुभान अल्लाह पाण मीलाद मुबारक कंदा हा उर्स मुबारक कंदा हा हवेली में जमात के घुराईंदा हा हथ मुबारक बि पाण उन्हनि जा धुआरींदा हुआ दोस्तो अजीजो मुसलमान भाइरो
बस सदियों मां पहिरीं ॻाल्हि कयां थो हे हाणे मुला मुलवान ज़ाहिर थिया आहिनि पर अल्लाह वारनि जो तव्हां तरीक़ो ॾियारियो पुठियां खां वठी अल्लाह जा वली पंहिंजे सिंध में बि हमेशह मदीने वारे जो मीलाद उर्स मुबारक मल्हाईंदा ईंदा आहिनि मीलाद शरीफ थियो झंडो लॻो जुलूस इंशाअल्लाह 12 रबीउल अव्वल शरीफ अचे तो इंशाअल्लाह जुलूसन में भी शरीक हूंदासूं पोइ हमरान खे तकलीफ़ थींदी आहे अवां झंडा था खणो जुलूस था कढो बस जुलूस ऐं झंडो इन जे लाइ हिकिड़ो हवालो तव्हांखे अर्ज़ कयां थो उन खां बाद मुंहिंजी तकीर पूरी हूंदी दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैका या वरी आवाज़ सां पढ़ो दुरूद अॾा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सही मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस मौजूद आ हुजूर जो सहाबिया नालो उन जो हजरत बुरैदा असलमी चो सुभान अल्लाह 60 70 80 सवारन सां साणा बुरैदा असलमी खे ख़बर पई आ त मके वारन इनाम जो ऐलान कयो आहे हेॾे गौर सां ॿुधो आख़िरी ॻाल्हि आहे हवाले जी ॻाल्हि आहे तवज्जो सां ॿुधो बुरैदा के खबर पई मक्के वारन इनाम जो ऐलान कयो आ त जेको भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुजूर जो अगु वठे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पकड़े गिरफ्तार करे माज़अल्लाह उन के असां हेतिरो इनाम ॾींदासूं बुरैदा असलमी इनाम जो ॿुधी करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठियां आयो 60 70 80 सवार उन सां साण आहिनि जीअं ई मदीने वारे जे साम्हूं आयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जे मथां बुरैदा जी नज़र पई अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कंदो वियो दिल में पाण खे चवण लॻो बुरैदा हेड़ो हुस्न ऐं जमाल वारो चेहरो कॾहिं बि पूरो नथो थी सघे ज़ोर सां सुभान अल्लाह चओ तुंहिंजे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुदी अवसियवरी ज़ोर सां सुभान अल्लाह चओ जंहिं ॾिठो ते मोहिजी पियो साईं तुंहिंजे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुदी अवसियवरी छा जन्न मलाइका हूरा परी मस्तान हज़ारे मान रुगो तुझे जुल्फ़ जे बंद कमंद विधा जिंदान हज़ारे मान रुगो तुझ शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो तुझे जुल्फ़ जे बंद दिल में चवण लॻो बुरैदा हेड़ो हसीन चेहरो ग़लत नथो थी सघे कूड़ो नथो थी सघे वेझो आयो हुजूर फरमायसि केरां जी बुरैदा पर नालो छा अथई साईं मुंहिंजो नालो बुरैदा आहे
हुजूर फरमायो मामलो असांजो सर्द थी वियो थधो थी वियो कहिड़े कबीले जो आ या रसूल अल्लाह असलमी आया पाण फरमायो मामलो सलामती वारो थी वियो पर असलमी तू वरी कहिड़े असलमी कबीले जी कहिड़ी शाख जो आ जे बनी साम जो आया साम जी माना आहे हिस्सो आमना जे लाल फरमायो बुरैदा तू पंहिंजो हिस्सो वठी चुको आ ज़ोर सां सुभान अल्लाह अञा वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुन जा नाले जा जेके लफ़्ज़ हा उन्हनि मां ई पाण हुननि जी माना कढंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जे दिलि जे दिमाग़ जे मथां असर छॾींदा विया पाण फरमायो बुरैदा नालो थी मामलो थधो थी वियो असलमिया मामलो सलामती वारो आहे साम कबीले जो आहे हिसो मिली हुई कहिड़ो हिसो इस्लाम वारो हिसो आयो त वञा थो इनाम वठंदुसि हू इनाम मके वारनि जो इनाम त रहिजी वियो पर मुस्तफ़ा खां जन्नत जो इनाम पियो वठे चओ सुभान अल्लाह जी सही कलमो भरायो मुस्लमान थो थिया साईं फरमाइस पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे मुसलमान थियो पाण त मुसलमान थियो पर उन सां काफ़िले में जेके बि साथी आ सभई कलमो भरे मुस्तफ़ा ते मुसलमान थी विया साईं हाणे काॾे हलणो आ पाण फरमायो मदीने टंडे आदम वारो हेॾे निहारियो चओ सुभान अल्लाह बरसात ॻोठ त तव्हांजो जमालनि जो आहे जंहिं ॾींहुं हुज़ूर मदीने में आया हिजरत करे जंहिं ॾींहुं आया उहो ॾींहुं हो सूमर जो कहिड़ो ॾींहुं हो महीनो हो रबीउल अव्वल जो सुभान अल्लाह तारीख़ बि हुई 12 रबीउल अव्वल जो सुभान अल्लाह ॾींहुं सूमर तारीख़ 12 महीनो रबीउल अव्वल बुरैदा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मदीने हलंदो पाण फरमायो आओ मके मां हिजरत करे आया हो बुरैदा असलम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी दिलि चाहे थी ईअं न हलूं मां अॻ में थो थियां रूमाल खयईं चादर पंहिंजी खयईं हिक लठ में खणी चादर ॿधई चादर ॿधे हीअं झंडो तां मथे टंगियो आहे हीअं झंडो चादर जो ठाहे हज़रत बुरैदा झंडो खणी अॻ में थियो आहे काफ़िलो हुन जे पुठियां थो हले चओ सुभान अल्लाह यादगिरो ॼाणायो तारीख़ कहिड़ी 12 ॾींहुं कहिड़ो हो सूमर महीनो कहिड़ो हो रबीउल अव्वल तव्हां असां में जुलूस कढंदा आहियूं 12 तारीख़ रबीउल अव्वल ते मौली साहब नाराज़ थींदा आहिनि झंडा काथों आंदा अथव जुलूस तव्हां किथां आंदो आहे चवेसि मौली साहब नाराज़ न थिए सही मुस्लिम जी हदीस थी झंडो हज़रत बुरैदा जे हथ में हुयो बुरैदा रसूलुल्लाह जो सहाबी आहे नबी करीम पुठियां आहिनि अबू बकर सिद्दीक़ पुठियां आहे सहाबा जी जमात पुठियां आहे हिकु सहाबी झंडो खणी अॻियां थो हले काफ़िले जे सूरत में जुलूस जे सूरत में मदीने में अची रहिया आहिनि ॾींहुं बि भलारो हुयो तारीख़ बि 12 हुई ऐं रबीउल अव्वल जो महीनो हो इन सहाबा जे अमल मां अहले सुन्नत जो जुलूस साबित थिए थो
छेड़ींदव त पोइ ॿुधणो तव्हांखे पवंदो न। एतिराद न कंदव त ॿुधंदव छा? तव्हां एतिराद कंदव त पोइ जवाब ॿुधो। रहियो अचे मसइलो या रसूल जो नारे जो, इंशाअल्लाह उहो बि हल थी वेंदो। रुगो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ थो करे छॾियां। सही मुस्लिम शरीफ में अचे थो, जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने शरीफ में आया, बुरैदा अॻियां है, झंडो हथ में आहे। सहाबा जी जमात पुठियां मदीने तय्यबा वारनि जो हाल कहिड़ो? हदीस जा लफ़्ज़ आहिनि, फसयदर रिजालु वन्निसाउ फौकल बुयूत वतफर्रकल गिलमान वल खुदम फित्तुर्क युनादून या मुहम्मद या रसूल अल्लाह। मर्द छतन ते चढ़ी बीठा, औरतूं बि छतन जे मथां चढ़ी बीठो। माना घरनि जे छतुनि जे मथां मर्द बि चढ़ी बीठा, औरतूं बि घरनि जे छतुनि जे मथां चढ़ी बीठो। त काफ़िलो जेको हुजूर जो अचे थो, मदीने वारा अॼु जेके हिजरत करे मके मां मदीनतुल मुनव्वरा में अचनि था, हुजूर जो दीदार कयो, रसूलुल्लाह जो जलवो पसो, नबी करीम अलैहिस्सलाम जी झलक ॾिसो। बुरैदा अॻ में आ, झंडो हथ में आ, काफ़िलो पुठियां है, हुजूर उन में साण आहिनि। मदीने जा मर्द जगहुनि जे मथां चढ़िया बीठा आहिनि, छतुनि जे मथां, औरतूं बि छतुनि जे मथां चढ़ियूं बीठियूं आहिनि। मदीने जा नंढा नंढा ॿार ऐं ख़ादिम मदीने जे घटुनि में भॼंदा पिया वतनि, डुकंदा पिया वतनि। ॿारनि जे ज़ुबान जे मथां हुयो या मुहम्मद या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। तव्हां बि चओ या रसूल अल्लाह, बुलंद आवाज़ सां या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। मदीने वारा या रसूल अल्लाह चई मदीने वारे जो इस्तक़बाल करे रहिया हुआ। अबा झंडो भी आयो, चो सुभान अल्लाह, हेरे ने आया। जुलूस भी आयो, या रसूला जो नारो भी आयो। हिकिड़ो मिसाल हुजां थोड़ो। चंड सिजो बिरंदो आहे न सुबुह जो त चमड़ो लिकी वेंदो आहे, ॿाहिरि निकिरो जे रोशनी कने। आवाज़ चमड़े खे रोशनी नज़र न अचे त इहो चमड़े जे अख जो कसूर आहे या सिज जो कसूर आहे? नज़र नथो अचेव त पोइ तव्हांजो कसूर आहे। ऐं जे नज़र अचेव थो त वरी हुजूर जे शान खे लिकायो था त पोइ पंहिंजे नसीब खे चओ। अहले सुन्नत वारा लिकाइण वारा न आहिनि, मुस्तफ़ा जे शान खे ज़ाहिर करण वारा। हे त उहो महीनो आहे जो मुस्तफ़ा जो मीलाद थियो। आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार। कुछ सुभान अल्लाह जी बहार तहां भी ताणियो न बाबा, ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार, आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार। पढ़ते हैं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज दरूदी वा नबी जी। अल्लाह 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 ला इलाहा इल्लाह। चो अल्लाह 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 ला इलाहा इल्लाह। 12 रबीउल अव्वल को आया वो दुर्रे यतीम। 12 रबीउल अव्वल को आया वो दुर्रे यतीम। माहे नबुव्वत मेरे रिसालत साहब खुल्क अजीम
नबी जी अल्लाह 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 ओ ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह 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 ओ ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला जन ही इंतज़ाम कयो उन्हनि खे इदारनि जो सादतूं नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।